परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान में ॿोॾ ऐं बरसातनि सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं 1300 माण्हू फौत थी चुका आहिनि। गॾियल क़ौमुनि पारां मदद करण ते थोराइता आहियूं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां गॾु मीडिया जे नुमाइंदनि खे ब्रीफिंग ॾिनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾ सबबि गिलगित बल्तिस्तान, KPK, बलोचिस्तान ऐं सिंध में नुक़सान थियो आहे। मुतासिर इलाइक़नि में बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। ॿोॾ मुतासिरनि खे सहूलतूं फ़राहम करणु चाहियूं था। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल चयो आहे त मौसमियाती तब्दीली मुस्तक़बिल जो न पर अॼु जो चैलेंज आहे। आलमी बिरादरी खे सिधी रीति पाकिस्तान जी मदद करणु घुर्जे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे मदद करणी पवंदी। पाकिस्तान सां मोहबत जो रिश्तो आहे। हिन सूरतहाल में पाकिस्तान खे ॾिसी अफ़सोस थियो। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान में ॿोॾ ऐं बरसातनि सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं 1300 माण्हू फौत थी चुका आहिनि। गॾियल क़ौमुनि पारां मदद करण ते थोराइता आहियूं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां गॾु मीडिया जे नुमाइंदनि खे ब्रीफिंग ॾिनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾ सबबि गिलगित बल्तिस्तान, KPK ऐं बलोचिस्तान ऐं सिंध में वॾो नुक़सान थियो आहे। मुतासिर इलाइक़नि में बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। ॿोॾ मुतासिरनि खे सहूलतूं फ़राहम करणु चाहियूं था। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल चयो आहे त मौसमियाती तब्दीली मुस्तक़बिल जो न पर अॼु जो चैलेंज आहे। आलमी बिरादरी खे सिधी रीति पाकिस्तान जी मदद करणु घुर्जे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे मदद करणी पवंदी। पाकिस्तान सां मोहबत जो रिश्तो आहे। हिन सूरतहाल में पाकिस्तान खे ॾिसी अफ़सोस थियो आहे।